नारे हैदरी या अली मौला या अली मौला। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अलीअ जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। तव्हां त ॿई तरफ़ पंजतन में आहियो, सिद्दीक़ अकबर, उमर फारूक आज़म, उस्मान गनी ऐं मौला अली ऐं नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिन पासे पंजतन में वञूं था तॾहिं बि अली नज़र अची रहियो आहे। हिन पासे नबी करीम, बीबी फातिमा, हसन हुसैन, मौला अली। हिते ॾिठो, हिन पासे ॾिसिजे त हिते बि अली नज़र अची रहियो आहे। ॿिन्ही पासे अली अली आहे। यानी हे जो अली अली थी रहियो आहे, इनखे ॾिसी करे केरु झूमी रहियो हूंदो ऐं कंहिंजो दिमाग़ घुमी रहियो हूंदो। जेको झूमी रहियो आहे उन जे मथां अलाह पाक जो केतिरो करम आहे त इहो बि शुक्र आहे त दिमाग़ घुमी न आहे रहियो, मौला अली जी यादि में जिस्म झूमी रहियो आहे। अली 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 मौला, अली 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 मौला। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।